बनोगे बनोगे नवाब जो तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब जो तुम खेलोगे थियो है त मथा पेपर ते लिखल ईंदी हिक पुट पंहिंजे पीउ जी मार खाई लतोड़ी पेड़े ॿाहिरि कढो पर पप्पा वाणी ॾिनी अथई असां हिन फेल थिए तो घर मां ॿाहिरि कढी छॾींदो। अरे छॾेसि कॾहिं मेरी पढ़ाई कयूं था टेंशन न खण पास थी equals to contribution upon sales PV ratio equals to contribution upon sales PV ratio equals to अरे यार contribution मन में पढ़ने यार पाण त लॻो पियो मोबाइल में वरी मूंखे चए तो जोर सां न पढ़ सुभाणे में अल्फाबेट रहंदा त छा आहे आर फॉर डीटा पी फॉर प्लेन त वो पुठा वेंदी मुंहिंजे हिनखे हुन मस्को थो न हणे करे। अरे पुट मस्का हाणे छॾे ॾे असांजे हराम खे टीचर पहिरीं बेंच ते गाड़ी ॾिनी। हाँ यार ऐं मूं जे हिनखे त पंहिंजी सीट ते वेंदी न इन करे चवे थो मस्का बस खां छॾे ॾे चुप करे पढ़ाई चालू कर। हाँ यार मथे मथे पेपर आहिनि कुझु पढ़ियो ई कान्हे पास न थियो त पप्पा घर मां कढी छॾींदो। अरे मेंटल है तू करे छा थो पोइ ॾींहंनि खां ॿ महीना पहिरियों शेड्यूल ठाहिण थियो हर हिकु सब्जेक्ट खे हिकु हिकु हफ़्तो 15 ॾींहं पहिरियों ई स्टडी ख़तमु 10 ॾींहं पोइ रिविज़न मस्त कंहिं सब्जेक्ट खे 3 कलाक ॾींदा न पोर्शन कंप्लीट पेपर में सिधो ए ग्रेड ऐं सोचियो यार 5 लॻे उथंदुमि 5 लॻे उथी पढ़ाई कंदुमि 5 लॻे सोचियो हुयो यार सोचियो पोइ छा थियो पढ़णु चालू न कई आहे। अरे कयां पोइ न यार पर छा आहे मुंहिंजे घर में हर टीम में कोई न कोई माइट थींदो रहंदो आहे। वरी केरु आई अरे यार मुंहिंजे मामा मारोट चाचो आयो पोइ छा थियो तूं पंहिंजी पढ़ाई करे सघे पियो न। अरे छा ॿुधायां यार ॾाढी सिधी ग़लती कई आहे सोचियो पढ़ाई करे मस्तु गोंडला चक्कर आहिनि पर हिते मुंहिंजा माइट शाम थिए थी जीअं चवंदा गोंडला नाश्तो खणणु वठी हल हिननि खे नाश्तो खाराए माइटनि जो ड्राइवर थी वियो आहियां। तुंहिंजी ज़िंदगी माइटनि में ई पोड़ी रही। ऐं ॿियो हे माइट जोड़ी करे 3 लॻे टिकट ॾींदा हिते मां सोचां थो 5 लॻे पढ़ाई कयां पर बुक त न पेट थो ॾिसां वञी करे 6 लॻे हिते यार पहिरियों ई पेपर जी टेंशन घटि हुई जो माइट अची विया। छा यार हेॾो अत्याचार हल ठीकु आहे उतां अची करे पढ़ाई करे या ॿियो छा स्टार्ट कई न न ग़लती थी हाइलाइटर छो। अरे यार क्लास में कंहिं चयो हाइलाइटर यूज़ कंदो कर सभु इंपॉर्टेंट पॉइंट्स न लाइन हणंदो हुयो पर मूं डफड़ लाइ सॼो बुक की इंपॉर्टेंट आहे सभु सॼो हाइलाइट हणंदो हुयो हुन में ई टाइम हली मुंहिंजो। यार कल्ह ई हुन रमेश खे फ़ोन कई चई घुमणु वियो आहे हिते असां अंधा लॻे न घुमे हुई करे भुले भला बि टॉपर खे फोन न कंदो कर हो कंहिंजा बि रहंदासीं तुंहिंजी 98 ईंदी आहे तॾहिं बि रोईंदा ई अथई। हिते 19 में असांजा 2 पास थी आहिनि हे त कुझु कान्हे के पागल थी हूंदा आहिनि व्हाट्सएप मैसेज मोकिलींदा आहिनि डू नॉट इग्नोर दिस शेयर दिस टू 10 पीपल माता रानी पास कर देगी ऐं हिन टेंशन में यार मोकिलियो ई कोन सभिनी खे मैसेज। हाँ राजू बस पहुंचा तो 5 मिनट सोचते क्या पहुंचा तो 5 मिनट स्टेशन में पहुंचा बस वही यही फोनू ये स्टेशन में अचा वञा नाश्ता ये इनमें जिंदगी ख़त्म आहे अगरि हिन ते पास न थियो हिननि माइटनि खे उल्टी ट्रेन में पाकिस्तान मोकिले छॾींदोमांनि।